अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर मुंहुं जुणू ऐं असद सूमरे जी। HR JDO न्यूज़ ते ख़बर हलण खां पोइ SSP साहब जे हुकुम ते कार्रवाई। नवाबशाह पुलिस जे SHO मक़सूद मंगराड़ जी अॻुवाणी में पुलिस जूं दौलतपुर बाईपास ते कार्रवायूं। वॾे मिक़दार में डीज़ल पेट्रोल हथ 3 ॼणा गिरफ़्तार थियण जा इत्तला। उन सिलसिले में SHO इमामदीन मारफाणी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त 3 एजेंसियुनि ते कार्रवाई कई आहे जिन वटां चोरीअ जो डीज़ल मिलियो आहे। उन्हनि ते कानून मुताबिक़ कार्रवाई कई वेंदी ऐं कुझु जवाबदार फरार थी विया आहिनि। ॿिए तरफ़ ऑयल टैंकर यूनियन सिंध जे सदर अब्दुल जब्बार सोहू HR JDO न्यूज़ खे ॿुधायो त अॼु पुलिस 3 एजेंसियुनि ते कार्रवाई कई ऐं कुझु गिरफ़्तारियूं पिणु कयूं आहिनि। हिन चयो त दौलतपुर में पुलिस जे सरपरस्तीअ में मंथली एवज़ 60 खां वधीक एजेंसियूं आहिनि जिते सरेआम चोरीअ जो पेट्रोल डीज़ल विकिरो थिए थो, पर मक़ामी पुलिस जा कुझु एहलकार मंथली एवज़ कुझु नथा कनि। पुलिस जा आला ऑफिसर फौरी नोटिस वठी कार्रवाई कनि। होॾां दौलतपुर जे सियासी समाजी शख़्सियत अली बख्श मल्लाह जो नालो पिणु सोशल मीडिया ते अची रहियो आहे। उन हरकत में इलाइक़े जे चंद नाम निहाद वॾेरनि जो हथु आहे ऐं उन्हनि जा छाड़ता अहिड़ियूं हथ ठोकियूं ख़बर हलाए रहिया आहिनि। मुंहिंजी SSP शहीद बेनज़ीराबाद खे गुज़ारिश आहे त मुंहिंजी साख खे मुतासिर कंदड़ ख़िलाफ़ फिलफोर कार्रवाई कई वञे। सर ही बिल्कुलु असां गैर क़ानूनी आहिनि, इन जे करे जनाब SSP साहब जे हुकुम सां असां बिल्कुलु रेड कयो आहे। ईअं त 3 एजेंसियुनि में जेको आहे कुझु माल पियल हुयो, जी हा, सो उहो असां पंहिंजे तहवील में वरितो। जी जी, ठीकु आहे, इहो अंदाज़ो कोन्हे त केतिरो आहे। जी हा, बाक़ी उहे सुबुह असां खणाए ईंदासीं, उन्हनि जे ख़िलाफ़ असां कार्रवाई कंदासीं। जी हा, ऐं इंशाअल्लाह ताला डेली हिते जनाब SSP साहब जो इहो ई हुकुम आहे त हिकिड़ी का बि लीटर बि कंहिंखे असां इंशाअल्लाह ताला इहो न करणु ॾींदासीं। अच्छा जी सर, जेको अॼु तव्हां छापा आया आहिनि? हा सर, उतां जेको आहे डीज़ल मिलियो आहे जी हा, ड्रमनि में। जी हा, ठीकु आहे सर, जीअं ही ख़रीद कंदा आहिनि जी न हा, कई करनि खां या कंहिं ट्रकनि खां, जी हा, ठीकु आहे न, सो उहो डीज़ल ई मिलियो आहे पंहिंजो 3 एजेंसियुनि ते आहे। जी जी हा, हाणे कंहिं में थोरो आहे, कंहिं में घणो जी हा, आहे, बिल्कुलु। उहो अंदाज़ो असांखे कोन्हे। जी जी हा, उहो माप कयूं कूड़णो जी उहो हा, खणी ईंदासीं त पोइ ख़बर पवंदी। बाक़ी रहियो साल त 2 आहिनि, पंहिंजो हिकिड़ी आहे रज़ामंद मलाह जी आहे जी जी, ऐं हिकिड़ी ॿियो सिकंदर शाह आहे, जी हा, सैयद आहे उनजी आहे, अच्छा सर, ऐं टियों शायदि बहादुर मलाह, जी हा। इन जी 3 जो आहिनि सर। जीअं तव्हां ॿुधायो त सर SSP साहब जे हुकुम ते हाणे रोज़ जी बुनियाद ते बिल्कुलु सर, साहब जी एॾी सख़्ती आहे जो इंशाअल्लाह ताला जेके असांखे सख़्तु हिदायतूं ॾिनियूं अथई ऐं इंशाअल्लाह का बि हिन कंहिं सां रिआयत कोन कंदा। अगरि जेके शयूं पकड़ियूं आहिनि हाणे कानून में छा सलाह मशवरा करे FIR कंदा या कहिड़ी FIR थींदी? न उन्हनि खे सर हींअर त इनखे कार्रवाई थींदी, शायदि हूअं इन ते 550 बि कंदासीं, छो त असांखे लावारस अथई। जी हा, बिल्कुलु। कोर्ट जे हवाले थींदियूं, बिल्कुलु, इहा कोर्ट जी प्रॉपर्टी थींदी। जी हा, बिल्कुलु इन ते कार्रवाई थींदी, इंशाअल्लाह रातो राति कंदासीं। मुंहिंजो नालो अब्दुल जब्बार आहे, मां प्रेसिडेंट आहियां सिंध जो ऑयल टैंकर जो। असांजो चेयरमैन आहे मीर मोहम्मद यूसुफ चवानी साहब, ऑल पाकिस्तान ऑयल टैंकर ओनर एसोसिएशन। मां सिंध जो प्रेसिडेंट आहियां। मां पूरी सिंध खे वर्किंग कंदो आहियां एक्सीडेंटनि जे हवाले सां, जेके असांजा टैंकरनि जा वग़ैरह थींदा आहिनि। त जेको असांजे दौलतपुर में आहे त पुलिस जो मेन किरदारु आहे जेको गैर ग़लति कमनि ऐं गैर क़ानूनी कमनि में पुलिस जी इन्वॉल्विंग वॾी आहे। ऐं मूं IG साहब खे हिकु लेटर लिखियो, जंहिं IG साहब जी हिन मां तव्हांजे तवक़ु सां लेटर ॾेखारींदुमि त 20/12/2019 ते मूं IG साहब खे लेटर लिखियो हो, जंहिंमें हिन में मूं कुझु पुलिस एहलकार आहिनि जिन जा नाला बि लिखिया हुआ त उहे हिते रिश्वत वठी गैर क़ानूनी कमु कराइनि था ऐं उन्हनि खे हिते 15 खां 20 साल थी विया आहिनि पोस्टिंग ते, उन्हनि जी ट्रांसफर न आहे। कहिड़ा नाला? मुंहिंजो नालो हिकिड़ो हबीबुल्ला आहे ऐं ॿियो जेको आहे सो हबीबुल्ला लांगा हवालदार आहे ऐं ॿियो अशरफ जेको आहे सो कोराई जेको आहे सो BC आहे। इहे हिननि खे वॾो टाइम थियो आहे हिते ऐं हिननि खे 15-10 साल थी विया आहिनि हिते जेको हिते सर्विस पिया था कनि ऐं हिते जा बादशाह लॻा पिया आहिनि जेके गैर क़ानूनी। तव्हां ॿुधायो त काफ़ी अरसे खां बादशाह लॻा पिया आहिनि, त हू कहिड़ा गैर क़ानूनी अमल में माना हुननि जी औताक आहे अली बख्श मल्लाह जो पेट्रोल पंप, अली बख्श मल्लाह जे पेट्रोल पंप सां लॻ गैर क़ानूनी जेको कुपो लॻल आहे, जेको क्रूड ऑयल पचाइबो आहे, जी हा, उन क्रूड ऑयल हिननि जी औताक आहे। हू उते ई वेठा हूंदा आहिनि ऐं अली बख्श जे चवण ते
ही जेको आहे कमु कंदा आहिनि अली बख्श हिननि जो सरदार आहे अली बख्श जेको छा आहे? छा अली कमु आहे? बख्श इहो PS 40 जो आज़ादु उमेदवार आहे जेको PS 40 ते आज़ादु उमेदवार तहलका काज़िमन में इलेक्शन में बीठो उन खां अलावा उन खां अलावा हिन जो पंहिंजा क्रिमिनल कम आहिनि अली बख्श हिकु वॾो ॾोहारी आहे अगरि हुनखे गिरफ़्तार करे हुन खां तफ़्तीश कई वञे त काफ़ी हुन मां भुंगनि जे ज़रिए गाॾियूं बरामद थियूं आहिनि वापसि थियूं आहिनि भुंग वरिता आहिनि त हुन मां काफ़ी वसूलियूं थींदियूं अली बख्श मल्लाह मां अली बख्श मल्लाह हिन पुलिस वारनि जी औताक आहे अली बख्श मल्लाह जो जेको क्रूड ऑयल जो कुपो लॻल आहे जिते तव्हांखे मां पिक्चरूं बि आहिनि ॾियां थो जेके टैंक लॻल आहिनि ऐं उन कुपे ते कई चकर बाहि बि लॻी आहे माण्हू बि उते एक्सपायर थिया आहिनि हू क्रूड ऑयल किथां थो आणे हालांकि मां प्रेसिडेंट आयल टैंकर जो मुंहिंजा पंहिंजा आयल टैंकर आहिनि क्रूड ऑयल मार्केट में ओपन सेल न थींदो आहे हीअ असांजे कानून में मतिलबु क्रूड ऑयल खे सेल करणु या हुनजी का बि प्राइवेट सप्लाई न आहे क्रूड ऑयल जी मगर हीअ क्रूड ऑयल किथां थो आणे अली बख्श मल्लाह अच्छा जे तव्हां ॿुधायो पिया लेटर वसीले त अॻु में मूं जेको आहे सो IG सिंध खे लेटर रवाना कया उनजो छा थियो ऐं तव्हां जेको आहे सो हीअ जेका कारवायूं थियनि उन हवाले सां ॿुधायो जेके कारवायुनि जे हवाले सां अॼु SHO साहिबु SP साहिबु पंहिंजी टीम नवाब शाह खां मोकिली आहे SP साहिब जे हुकुम ते हूंदो या IG साहिब जे हुकुम ते हूंदो उहो ऑफिसरनि बाला ऑफिसरनि खे ख़बर हूंदी त कंहिं हुकुम जारी कयो आहे उतां पंहिंजी टीम SP साहिब जी आई आहे उन हिते कारवायूं कयूं जंहिंमें 4 खां 5 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि तंहिंमें 3 मल्लाह गिरफ़्तार थिया आहिनि जेके अली बख्श मल्लाह जा मज़दूर आहिनि अली बख्श मल्लाह पाण रूपोर छा चोथों बि को माण्हू आहे पर हाणे पुलिस जो ॾिसूं छा थी करे हुन ते FIR करे थी या पुलिस हुननि खां पैसा वठी हुननि खे छॾे थी अली बख्श मल्लाह रूपोर छा उहो हिननि खां भॼी वियो आहे बाक़ी उन वटां जेके शयूं बरामद थियूं उहे पुलिस खयूं आहिनि कुझु उते शायदि पुलिस प्रॉपर्टी करे रखियूं तव्हांखे मालूमात मिली आहे त उहे कहिड़ा माण्हू गिरफ़्तार थिया जेका अली बख्श मल्लाह जा 3 मज़दूर आहिनि जेके गिरफ़्तार थिया आहिनि चोथों को बि माण्हू आहे जेको गिरफ़्तार थियो आहे उन्हनि जा नाला मां पुछा कयां त कहिड़ा मज़दूर आहिनि मज़दूर त हुन वटि 8-10 आहिनि पर उन्हनि जा तफ़सील कयां मां नाला त कहिड़ा मज़दूर गिरफ़्तार थिया आहिनि त उहे मां नाला तव्हांखे SHO पंहिंजे मौक़िफ़ में मीडिया खे ॿुधायो आहे त मूं 3 माण्हुनि जे जेको आहे सो कारवाई थी आहे ऐं उहे माण्हू फ़रार थी विया आहिनि ऐं उन खां अलावा SHO ॿुधायो त जेको डीज़ल मिलियो आहे थोरी मक़दार में 200 लीटर वग़ैरह उन हवाले सां तव्हां छा चवंदा डीज़ल मिलियो हूंदो क्रूड ऑयल बि मिलियो हूंदो क्रूड ऑयल ज़रूरु मिलियो हूंदो छो जो हुननि जो कमु क्रूड ऑयल मां डीज़ल पेट्रोल ठाहिनि पिया हुनजा नंढा कारखाना लॻल आहिनि ऐं हिननि जे कारखाने में कई चकर बाहि बि लॻी आहे जंहिंमें कुझु माण्हू दौलतपुर में एक्सपायर बि थिया आहिनि दुनिया खे ख़बर आहे तव्हां मीडिया खे ख़बर आहे त उहे माण्हू बि मुआ आहिनि 3 माण्हू जेके गिरफ़्तार कया आहिनि अली बख्श जा उहे SHO जी कस्टडीअ में आहिनि अली बख्श पाण रूपोश आहे अच्छा हीअ जेके कारवायूं थियनि पियूं उनखे तव्हां के पिया ॾिसो ऐं SSP खां या आला इख़्तियारनि खां वधीक छा था मुताबिक़ असां तमामु ख़ुशि आहियूं ऐं तमामु बहितरीनु आहे ऐं अहिड़े क्रिमिनल ग़लति कमनि ते अगरि पुलिस एक्शन खणंदी त असां पुलिस जे फेवर कंदासीं पर जे पुलिस साथियारी थी बीहंदी त असां लाज़मी दांह कंदासीं IG साहिब खे चवंदासीं SP साहिब खे चवंदासीं तनवीर तुंहिंजो साहिबु ऑनेस्ट ऐं ईमानदार ऑफिसर आहे मां हुनखे सलाम करियां थो मगर हेठियों जेको अमलो आहे हो करप्ट आहे इन सिलसिले में वधीक छा था मुतालबो कयो मुंहिंजो मुतालबो आहे त बाक़ी जेको आहिनि हिननि जा जेके टैंक पियल आहिनि इहे टैंक प्रॉपर्टियूं कयूं वञनि ऐं हिननि खे तव्हांजी मीडिया जी तवक़ो सां IG साहिब जे साम्हूं SP साहिब जे साम्हूं रखिया वञनि DIG साहिब जे साम्हूं हीअ आवाम जे साम्हूं रखिया वञनि त हिननि जो पंप ते किरदारु कहिड़ो पियो हले पंप जे पासे जो क्रूड ऑयल जो वॾो कुपो लॻल आहे वॾी 4 दीवारी आयल आहे बाउंड्री जंहिंमें कई हिननि 2000 टैंकर बि थी सघे हिन मां बरामद थींदा लाथा हुजनि तक़रीबन ही गैर कानूनी जेके आहिनि केतिरो तादाद हूंदो दौलतपुर में तक़रीबन 55 खां 60 मतिलबु गैर कानूनी आहिनि जेको पुलिस खे फी हफ़्तो फी एजेंसी 35 खां 40 हज़ार रुपया ॾींदी उन्हनि खे पुलिस सपोर्ट आहे या बासर इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि जी उन्हनि जी सरपरस्ती आहे साईं उन्हनि खे हाणे हू त जेको आहे सो अली बख्श पाण MP जी सीट PS 40 ते बीठो आज़ाद ते हू त पाण हाणे सरदार थी वियो आहे हिते जो जेको कल्ह अलाह हुनखे अञा डबल ॾींदो बाक़ी हुनखे सां पुलिस 24 कलाक मुलवस आहे पुलिस जी औताक अली बख्श मल्लाह जो पंप ऐं क्रूड ठाहियल वारो कुपो आहे HR JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।